सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून साइंस बाब सतों सबक चोथों ॻारनि बाबति ज़रड़नि वारो मॉडल पार्टिकल मॉडल ऑफ सॉल्यूशंस। ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो असांखे इहा त ख़बर आहे त ॻार हिक करा थींदा आहिनि, ॻार साफ़ हूंदा आहिनि, ॻार शफ़ाफ़ हूंदा आहिनि, पर उहे हिक करा ऐं साफ़ ऐं शफ़ाफ़ छो हूंदा आहिनि? अचो त थोरी तहक़ीक़ कयूं। ॿारो तहक़ीक़ जो या रिसर्च जो कमु असां शुरू कंदा आहियूं उन शइ खां जंहिंजी असांखे ख़बर हूंदी आहे। सो हाणे अचो त ॾिसो असांखे ॻारनि जे बारे में छा ख़बर आहे। सभिनी खां पहिरीं असां ॾिसंदासीं ॻारींदड़ खे यानी सॉल्वेंट खे। असांखे ख़बर आहे त सॉल्वेंट जेको आहे उहो हर मादी शइ वांगुरु तमामु नंढनि ज़रनि जो ठहियलु हूंदो आहे, जीअं हर मादी शइ ठहियलु हूंदी आहे। जेको पाणियाठी सॉल्वेंट आहे उन में उहे जुज़ा हर वक़्तु चुरपुर में हूंदा आहिनि। असांखे ख़बर आहे त सभु मादा नंढनि ज़रनि में ठहियलु हूंदा आहिनि। सॉलिड में यानी नहरी शइ में उहे चुरपुर में कोन हूंदा आहिनि, हिक ॿिए सां बिल्कुलु ॿधियल हूंदा आहिनि। पाणियाठी शइ में उहे हिक ॿिए सां ॿधियल त हूंदा आहिनि पर एतिरो लूज़ हूंदा आहिनि जो चुरपुर करे सघंदा आहिनि। ऐं गैसुनि में उहे हिक ॿिए सां ॿधियल कोन हूंदा आहिनि, आज़ादु हूंदा आहिनि ऐं चुरपुर में बि हूंदा आहिनि। सो हाणे पाणियाठी शइ जे बारे में असांखे ख़बर आहे त सॉल्वेंट में जेके जुज़ा आहिनि उहे हर वक़्तु चुरपुर में हूंदा आहिनि, यानी ही जेके ज़रड़ा आहिनि उहे हर वक़्तु हिक ॿिए सां मुलाक़ात कंदा रहंदा आहिनि ऐं घुमंदा फिरंदा आहिनि सॼे सॉल्वेंट में। अहिड़ी तरह सॉल्यूट यानी ॻरंदड़ शइ बि नंढनि नंढनि ज़रड़नि जी ठहियलु हूंदी आहे। जॾहिं सॉल्यूट सॉल्वेंट में पवंदो आहे त ॻारींदड़ जा ज़रड़ा ॻरंदड़ जे ज़रड़नि खे पाण में मिलाए चुरपुर में शामिल कंदा आहिनि। यानी सॉल्यूट सॉल्वेंट में वेंदो आहे त हिन जा जेके ज़रड़ा आहिनि उहे हिन में सॉल्वेंट में मिक्स थियणु शुरू थींदा आहिनि, यानी मिलणु शुरू थींदा आहिनि ऐं पोइ सॉल्वेंट जे ज़रड़नि सां गॾु यानी ॻारींदड़ जे ज़रड़नि सां गॾु उन में मिलणु शुरू कंदा आहिनि ऐं चुरपुर शुरू कंदा आहिनि। चुरपुर जे करे सॉल्यूट जा ज़रा सॼे सॉल्यूट में पखिड़िजी वेंदा आहिनि, छो त हिन ज़रनि में चुरपुर थी थिए, उनजे करे सॼे सॉल्यूट में जिते किथे पखिड़िजी था वञनि ऐं उन नतीजे में हिक करी साफ़ ऐं शफ़ाफ़ मिलावट थी ठहे, जंहिंखे असां ॻार यानी सोल्यूशन चवंदा आहियूं। ॻारनि जो मालिक्यूलनि वारो मॉडल। असांखे ख़बर आहे त सॉल्वेंट यानी ॻारींदड़ हर मादी शइ जियां तमामु नंढनि नंढनि ज़रड़नि जो ठहियलु हूंदो आहे। असांखे इहो बि ख़बर आहे त मादे जो उहो नंढे में नंढो ज़रड़ो जंहिंमें उन मादे जूं ख़ासियतूं हुजनि उनखे असां मालिक्यूल चवंदा आहियूं, मालिक्यूल हूंदो आहे। सो ही ज़रड़ा बि दरअसल मालिक्यूल आहिनि ऐं उहे मालिक्यूल जेको आहे उन्हनि जो अमल थो थिए जंहिंजे करे ॻार ठहनि था। सो ज़रूरी आहे त असां नंढड़नि ज़रड़नि खे थोरो वॾो करे ॾिसूं, लेकिन असां वॾो कंदासीं त असां अञा बि वॾो कंदासीं त मालिक्यूलनि ताईं पहुची वेंदासीं। ॿारो तहक़ीक़ लाइ असां ॾिसंदासीं पाणीअ में लूण जो सोल्यूशन, यानी H2O में सोडियम क्लोराइड जो सोल्यूशन। H2O असांखे ख़बर आहे त उनजो मालिक्यूल कुझु हीअं हूंदो आहे ऐं सॼे पाणीअ में उहे मालिक्यूल हीअं पखिड़ियल हूंदा आहिनि। सोडियम क्लोराइड जे मालिक्यूल में असांखे ख़बर आहे त हिकिड़ो सोडियम जो एटम हूंदो आहे ऐं हिकिड़ो क्लोरीन जो एटम हूंदो आहे, जेके पाण में बॉन्डेड हूंदा आहिनि ऐं उहे सभु पाण में मिली नहरी शइ ठाहींदा आहिनि, जेके पाण में सख़्तु ॿधल हूंदा आहिनि ऐं उहे नहरी शइ पाण में मिली हिकिड़ो क्यूबिक क्रिस्टलिक स्ट्रक्चर ठाहींदा आहिनि। जॾहिं पाणीअ जे मालिक्यूल में सोडियम क्लोराइड जो यानी लूण जो क्रिस्टल अचे थो त लूण जो क्रिस्टल पाणीअ जे असर जे अंदरि मालिक्यूल टुटी ऐं ॿिनि आयननि में यानी क्लोरीन जो आयन ऐं सोडियम जो आयन उन में टुटी थो पए। उन खां पोइ ही जेके आयन आहिनि उहे छिक था रखनि पाणीअ जे मालिक्यूल सां, यानी छो त इहो पोलर आहे, असां ॾिसी चुका आहियूं त हीउ पोलर आहे, हिन में प्लस चार्ज हूंदी आहे, हिन में माइनस चार्ज हूंदी आहे। तो उन पोलरिटी जे असर जे करे ही टुटे थो आयन, यानी जेको मालिक्यूल आहे सोडियम क्लोराइड जो उहो डिसोसिएट थी थो वञे। डिसोसिएशन जो मतिलबु आहे टुटणु, भॼणु, जुदा थियणु, अलॻि अलॻि थियणु। सोडियम ऐं क्लोराइन अलॻि थी सोडियम ऐं क्लोरीन जा आयन ठहनि था। इन्हनि आयननि ते चार्ज आहे ऐं असांजे वाटर मालिक्यूल ते बि चार्ज आहे। उनजे करे छा थींदो, जो जेके अपोज़िट चार्जिस आहिनि यानी हिक ॿिए जे मुखालिफ़ जेके आहिनि चार्जिस हिक ॿिए खे छिकींदियूं, यानी वाधू ऐं काटू पाण में हिक ॿिए खे छिकींदा।
उन छिक जे करे क्लोरीन छो त काटो आहे, उनखे हाइड्रोजन जो वाधू आयन जेको आहे उहो पाण ॾे छिके थो। तो अहिड़ी तरह क्लोरीन जे चौधारी हाइड्रेशन सेल ठही थो वञे। हाइड्रा जो मतिलबु आहे पाणी ऐं शेल जो मतिलबु आहे होल, यानी क्लोरीन जे चौधारी पाणीअ जो होल ठही थो वञे। उन खां साॻी तरह सोडियम जे चौधारी ऑक्सीजन जे छिक जे करे हाइड्रेशन जो शेल ठहे थो, यानी पाणीअ जो होल ठहे थो। अहिड़ी तरह जेको आहे उहो आयन जे डिसोसिएशन जे तहत, छो त मालिक्यूल डिसोसिएट थी ऐं आयन थो ठहे, उन जे करे असांखे छा थो मिले, हिकु करी साफ़ ऐं शफ़ाफ मिलावट थी मिले, जंहिंखे असां ॻार या सोल्यूशन चवंदा आहियूं। सो हिकु करे साफ़ ऐं शफ़ाफ मिलावट यानी ॻार या सोल्यूशन जो ठहण जो सबबु ॻरंदड़ जो ॻारींदड़ में आयन में टुटण ऐं सॉल्वेंट जे मालिक्यूल सां बंधण ठहण आहे। हीअ जेको आहे बंधण यानी बॉन्ड आहे, जेको ठहण जे करे ही ॿई अलॻि था थियनि, उन बॉन्ड जे करे हिकु कड़ी साफ़ ऐं शफ़ाफ मिलावट मिले थी। ॿारो इन ते असां पंहिंजे सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।